वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी नोशकी में क़ौमी शाहराह ते बस मां अगवा बाद मुसाफ़िरनि जे क़त्ल वारे वाक़े जी मज़म्मत दुख जो इज़हार। शहबाज शरीफ जो चवणु आहे त वाक़े में मुलविस ॾोहारियुनि ऐं उन्हनि जे सहूलियतकारनि खे सख़्त सज़ा ॾिनी वेंदी। वज़ीर आज़म वाक़े जी रिपोर्ट बि तलब करे वरिती। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां नोशकी में दहशतगर्दी जी मज़म्मत बेगुनाह इंसाननि जे क़ातिलनि खे इंसाफ़ जे कटहरे में आंदो वञे। बलोचिस्तान के वॾे वज़ीर खे हिदायत। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त क़ातिलनि खे इबरतनाक सज़ा मिलंदी। बलोचिस्तान में रतोछाड़ कंदड़ बलोचिस्तान जी तरक्की जा दुश्मन आहिनि। बलोचिस्तान के वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी जी नोशकी वाक़े जी मज़म्मत चवे थो दहशतगर्दनि खे मुंतकी अंजाम ताईं पहुचायो वेंदो। दहशतगर्दनि जो मक़सद बलोचिस्तान जो अमुन तबाह करणु आहे, खैन मुआफ़ न कयो वेंदो। पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ पारां नोशकी वाक़े जी मज़म्मत। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह नोशकी वाक़े जी मज़म्मत कंदे चयो आहे त दहशतगर्द पाकिस्तान जे अमुन ऐं ख़ुशहाली जा दुश्मन आहिनि। नफ़रत जो माहौल पैदा करण वारनि लाइ हिन मुल्क में का बि जाइ नाहे। सखर में KFC ते हमले, फायरिंग ऐं भंडरा जो दहशतगर्दी एक्ट तहत 50 खां वधीक जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल। गिरफ़्तार 7 ॼणा अदालत में पेश। 2 ॾींहं जे जिस्मानी रिमांड ते जवाबदार पुलिस हवाले। सिंध हाई कोर्ट के 6 एडिशनल जजिस मुस्तकिल जजिस की हैसियत से हलफ खड़ी वरतो। चीफ जस्टिस अकील अहमद अब्बासी जजिस के हलफ खड़ायो। हलफ खणंदड़ जजिस में जस्टिस अमजद अली बोयो, सना अकरम मिनहास, जस्टिस जवाद अकबर, खादिम हुसैन, अब्दुर्रहमान और जस्टिस अरबाब अली हकड़ो शामिल। हलफ बर्दारी में हाई कोर्ट के जजिस और वकीलन की वडे अंग में शिरकत। सिंध हाई कोर्ट में मुस्तकिल जजिस जो अंग बटरी थी वियो। अञा बि 8 जजिस जूं जायूं ख़ाली आहिनि। सिंध के मुख्तलिफ इलाइक़नि में तेज़ हवाउनि सां बरसात। सखर, रोहिड़ी, पनो आकिल, कंदकोट, कशमोर, गोसपुर समेत ॿियनि इलाइक़नि में तेज़ हवाउनि ऐं खिवण सां गॾु बरसात। कंदकोट भरिसां ॿिज किरण सबबि हिकु ॼणो फोत थी वियो। कराची, हैदराबाद, लाड़काड़ो, दादू, कंबर शहदाद कोट ऐं सागड़ ज़िलनि में बि आंधारी सां गॾु बरसात जो इम्कान। बलोचिस्तान, ॾखण पंजाब, खैबर पख्तूनख्वा, गिलगित बल्तिस्तान और कश्मीर में तेज़ हवाउनि सां बरसात जो सिलसिलो जारी। कुछ हंधनि ते गड़े सां बरसात। विज किरण जे वाक़िअनि में 11 ॼणा फोत। रहीम यार खान में विज किरण सबबि 6 ॼणा हयातियूं विञाए वेठा। डेरा बुगटी में विज किरण सबबि 5 ॼणा फोत थी विया। तूफ़ानी बरसात सबबि आम ज़िंदगी मफलूज बणिजी वई। हेठान वारा इलाइक़ा पाड़ी हेठि अची विया। चमन, किला अब्दुल्ला, पिशीन, गुलिस्तान, जंगल, पीर अलीज़ई, सरानान में तूफ़ान सबबि वण पाड़ा पटिजी विया। कचा घर और सोलर पैनल्स किरी पिया। ईरान पाकिस्तान में हमलन में दाइश IS ग्रुप की हिमायत न करे रहियो आहे। पाकिस्तान के बारे में फैसला अवाम और हुकूमत के करणा आहिनि। अमरीकी परडेही खाते के तर्जुमान मैथ्यू मिलर की वॉशिंगटन में ब्रीफिंग। ईरान जी इसराइल ते हमले जो ख़दशो। अमरीका कदम खणण शुरू करे छॾिया। अमरीका विच ओभर में 2 जंगी सामूंडी जहाज मुक़रर करे छॾिया। अमरीकी अख़बार मूजिब जंगी ॿेड़ियुनि में जदीद मिसाइल ऐं दिफ़ाई निज़ाम नस्ब थियल आहे। ईरान जल्दी इसराइल ते हमलो कंदो। ईरान हमलो कयो त इसराइल जो भरपूर दिफ़ा कयो वेंदो। सूरत हाल जो जाइज़ो वठी रहिया आहियूं। अमरीकी सदर जो बाइडन जो व्हाइट हाउस में तक़रीब खे ख़िताब चवे थो ईरान हमले में कामयाब न थींदो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर जी हिदायतुनि ते मंशियात फरोशनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं तेज़। टंडो यूसुफ थाणे जी हद में हिकु वधीक कार्रवाई। 17 केसनि में घुर्बल जवाबदार ऐं ड्रग माफिया जो बदनाम डीलर पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो। मारिजी वियल सलमान सवाती जे कब्ज़े मां 1 किलोग्राम खां वधीक आइस ऐं हथियार बरामद। कराची का हैदराबाद वेंदड़ रेलगाड़ी में औरत ते तशद्दुद कंदड़ पुलिस एहलकार ते केस दाख़िल। गिरफ़्तार एहलकार मीर हसन के मकामी अदालत में पेश कयो वियो।
अदालत गिरफ़्तार जवाबदार जे 35,000 रुपयनि जे मुतलक़न एवज़ ज़मानत मंज़ूर करे वरिती। गिरफ़्तार पुलिस एहलकार जी मिल्लत एक्सप्रेस में औरत ते तशद्दुद करण वारी वीडियो वायरल थी हुई।